अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराज शाह। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। सिंध में जारी तूफ़ानी वसकारनि तबाही मचाए छॾी। घरनि जूं भितियूं ऐं छितियूं ढहण जे नतीजे में वधीक 12 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि बाढे लॻे सीहड़ ॻोठ में घर जी छित किरण सबबि माउ ऐं 2 धीअरूं अजल जो शिकार थी वयूं, जिन में औरत रुबीना, संदसि धीअरूं कूंज ऐं पोपरी शामिल आहिनि। तंगवाणी में भित किरण जे नतीजे में नींगर फाइक बंगलाणी दॿिजी फ़ौत थी वियो। खानपुर महर में घर जी छित किरण सबबि पीरसन अली नवाज़ उमिरो हयाती विञाए वेठो। संदसि धीउ ज़ख़्मी थी पयूं। लाड़काणो जे ॻोठ सांवल खान लहर में बरसाति दौरान घर जी छित किरण जे नतीजे में नौजवान मोहम्मद इलियास लहर फ़ौत थी वियो, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नवदेरो में घर रहण जे नतीजे में नींगर अख्तर हुसैन दॿिजी फ़ौत थी वियो। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फैज़गंज में ॻोठ नंगर मजिदाणो में सुलेमान मजिदाणी जो घर धमाके सां किरी पियो, जंहिं सबबि नौजवान सुलेमान मजिदाणो फ़ौत थी वियो। संदसि 5 भाउर ख़लीक, आशा, वक़ार, ज़ोया ऐं अनीस ज़ख़्मी थी पिया। वाज़े रहे त सिंध में जारी बरसाति दौरान हींअर ताईं 200 जे लॻभॻि माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त सवें घर ड्रही पट पइजी विया आहिनि। नाज़रीन, वधीक न्यूज़ ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।